नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफ़ाइर राशिदीनल महदीयीन। कल जेको बयान थियो उन जी तकमील मक़सूद है। हिकिड़ो त दुरूद शरीफ़ जे बारे में। दुरूद शरीफ़ छा आहे जेको असां पढ़ूं था, सल्लि अला अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सल्ली जो मतलब है तो या अल्लाह रहमतूं नाज़िल फरमा, ऐं बारिक जो मतलब है तो बरकतूं नाज़िल फरमा। यानी या अल्लाह असांजे मथां तव्हांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा एतिरा एहसानात आहिनि जो असां पाण जेको आहे सो उन्हनि जो एहसान अदा कोन था करे सघूं, उन जो शुक्रियो कोन था अदा करे सघूं। असां आजिज़ आहियूं, असां तस्लीम करियूं था त असांजे मथां एतिरा एहसानात आहिनि जो असां उन मां हिकिड़े जो बि बदिलो नथा ॾेई सघूं। पर तव्हांजो जेको यानी तव्हांजो ख़ज़ानो लामहदूद आहे, तव्हांजूं रहमतूं लामहदूद आहिनि। तव्हां वॾी कुदरत वारा आहियो, हर शइ ते कुदरत रखो था। तव्हां खां असां दुआ था करियूं त तव्हां पंहिंजे शान जे मुताबिक़, पंहिंजे शायाने शान, पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन खे बदिलो अता फ़रमायो ऐं रहमतूं अता फ़रमायो ऐं बरकतूं। बारिक जो मतिलबु या अल्लाह बरकतूं ॾे। ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं आले मुहम्मद, कई दफ़ा इहा ॻाल्हि आई त आल मां मुराद जेको आहे हिकिड़ो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं आहिनि। यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं कुल 11 घर वारियूं हुयूं। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, ऐं उन खां पोइ ॿियूं जेके अज़वाज मुतहरात उम्महात मुतहरात जेके आहिनि उहे हुयूं। त उन्हनि सभिनी जे लाइ, छो त क़ुरान पाक उन्हनि खे आले रसूल चयो आहे, अहले बैत चयो आहे। ॿिए नंबर ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं नियाणियूं, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके यानी फ़र्ज़ंद हुआ, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद। ऐं उन में पोइ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नियाणो, ऐं पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका यानी हज़रत इमाम हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, इहे सभु। ऐं हिकिड़े कौल जे मुताबिक़ इहो आहे त पूरी उम्मत मुस्लिमा। कई सारा कौल आहिनि उलमा जा आल जे बारे में। त आल मां छा मिसदाक़? इमाम नववी रहमहुल्लाह हिकिड़ा वॾा आलिम आहिनि, उहे फ़रमाईंदा त जेकर आल मां मुराद पूरी उम्मत वठिजे, दर्जा बदर्जा, इन में सभिनी मां वॾो दर्जो जेको आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औलाद जो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको सो अज़वाज जो, उन खां पोइ सहाबा जो, पोइ जेतिरा माण्हू जेतिरा यानी मुसलमान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो आहिनि, औलिया इकराम आहिनि, अल्लाह वारा आहिनि, इहे सभु जा सभु वेंदे आख़िरी ताईं मुसलमान जेको हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका दावत खणी आया, उन खे हुन क़बूल कंदे हुन कलमो पढ़ियो ऐं हुन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सचो सम्झो। इहो इन सभिनी जी नियत करियो। आल चवण मां, आल मां मुराद इहो आहे, इन में सभु अची वेंदा। ऐं पोइ जेको माण्हू दुरूद शरीफ़ पढ़े पियो, इहो ॼण के अल्लाह पाक खे अर्ज़ु करे पियो त या अल्लाह हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते बि रहमतूं नाज़िल फरमा, ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औलाद ते बि, हुननि जी जो नियाणियुनि ते, हुननि जे जेको सो यानी जेके आहिनि नवासा, उन्हनि सभिनी ते नवासियूं, उन्हनि सभिनी ते जेको आहे सो रहमतूं नाज़िल फरमाए, ऐं अज़वाज मुतहरात ते, सहाबा ते, ऐं पूरी उम्मत मुस्लिमा ते। त इन तरीक़े सां इन में उमूम आहे, इन सां सभु दुआ में शामिल थी वेंदा।
ऐं बहितर त इन खे उमूम ते महमूल कयो वञे। अच्छा, हाणे इहा हिकिड़ी दुआ आहे, जीअं आम दुआउनि में जेको आहे हुकुम छा आहे, उदउ रब्बकुम तज़र्रुअन व ख़ुफ़िया, तव्हां अलाह पाक खां दुआ घुरो तज़र्रुअन, यानी रोई रोई दुआऊं घुरो, अलाह पाक जे साम्हूं आजिज़ी करे रोई रोई दुआऊं घुरो। ॿियो इहो त ख़ुफ़िया, आहिस्ता आवाज़ में दुआ घुरो। दुआ में असुलु जेको आहे इहो आहे त आहिस्ता आवाज़ में, जेकॾहिं कुझु आवाज़ु बुलंद करण जी इजाज़त बि आहे त एतिरो आवाज़ु जेतिरो यानी मुतदिल, उहा बि सिर्फ़ु इजाज़त। बाक़ी बहितर क़ुर इहो थो चए त बहितर इहो आहे त आहिस्ता इहे सां दुआ कई वञे, छो त जेतिरो दुआ में इख़लास हूंदो ओतिरो जेको त वधीक क़बूल थींदी। इख़लास वारी शइ हूंदी आहे, माण्हू लिकाए कंदो आहे। हिकिड़ो माण्हू दुआ घुरे पियो अलाह पाक खां ऐं ॿिए खे का ख़बर, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके दुआऊं आहिनि, यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरियूं आहिनि, उहे अक्सर दुआऊं पाण जेको आहे सो यानी आहिस्ता घुरियूं आहिनि। कॾहिं कॾहिं वॾा मेड़ थियनि था, वॾो मजमू थिए थो, कॾहिं कॾहिं का दुआ पाण, ऐं उहा बि कॾहिं सेखारण जी नियत सां त जेको तो साहबा सिखनि त घुरण जो कहिड़ो तरीक़ो आहे, हीअ दुआ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरी आहे। हूअं क़ुर इहो चए थो त आहिस्ता दुआ घुरो। दुरूद शरीफ़ बि हिकिड़ी दुआ आहे जेको उम्मती नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल जे लाइ जेको आहे दुआ करे थो, त दुआ में छा आहे, आहिस्तगी आहे। इन में तमामु घणो ज़ोर सां जेको दाऊं करणु ऐं उहो चिलाइणु या अहिड़े तरीक़े सां जिस्म खे हरकत ॾियणु मुख़्तलिफ़ क़िस्म जी, इहा जेका त मुनासिबु कान्हे। अहिड़े तरीक़े सां कल्ह जेका हदीस मूं अर्ज़ु कई उन में बि कुझु तफ़सील इहा त ॾिसो, इहे टे सहाबी जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि वटि आया, हिकिड़े चयो, पुछो त पाण उन्हनि पुछो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारनि खां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत ॿुधायो, ॿुधाई त हुननि घटि सम्झियो ऐं उन्हनि चयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम वॾो आहे, असां किथे आहियूं, असांजो मुक़ाबिलो ई कोन्हे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे त अलाह ताला पहिरियनि पोयनि ग़लतियुनि खे माफ़ु करे छॾियो, असांजूं कोन्हनि। हिकिड़े चयो त आउं सॼी राति जेको आहे सो इबादत कंदुसि, सुम्हंदुसि कोन, सॼी राति इबादत कंदुसि। ॿिए चयो त आउं जेको आहे सो रोज़ा रखंदो वेंदुसि, कॾहिं बि जेको रोज़ो छॾींदुसि कोन। टे चयो त आउं जेको आहे सो निकाह कोन कंदुसि। ऐं पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल तशरीफ़ फरमा थिया, घर वारनि ॿुधायो त हीअं हीअं आया हुआ ऐं हिननि हीअ ॻाल्हियूं कयूं, पाण ॾाढा नाराज़ थिया। पाण हुननि खे घुराए फरमायो त तव्हां इहा ॻाल्हि कई, ऐं पोइ पाण फरमायो आउं तव्हां सभिनी मां वधीक अलाह खां डिॼण वारो ऐं अलाह सां पाक सां खां जो वधीक तक़वा रखण वारो आहियां अलाह जी। आउं इबादत बि करियां थो, सुम्हां बि थो, ऐं रोज़ो बि रखां थो ऐं रोज़ो न बि रखां थो, ऐं औरतुनि सां जेको निकाह बि करियां थो। पोइ पाण फरमायो फमर रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी, जेको माण्हू मुंहिंजे सुन्नत खां एराज़ करे त उहो मूं मां कोन्हे। हाणे हिननि सहाबा जी जेका नीयत हुई उहा ग़लति कान हुई, हर हिक जी नीयत हुई, जज़्बो हो हिकिड़ो त भई आउं घणे खां घणी इबादत करियां। हिकिड़े चयो त भई इबादत में हीअ निंड वग़ैरह आराम इहो माने आहे, इहो नफ़्स जी शइ आहे, उन करे आउं इन खे छॾियां थो, ऐं पंहिंजे नफ़्स ते जेको आहे सो सख़्ती थो करियां, अलाह खे राज़ी करण जे लाइ छा थो करियां, ऐं सॼी राति जाॻंदुसि। ॿिए चयो त इहो निकाह करण सां जेको छा आहे इबादत में फ़र्क़ु पवंदो, इन करे आउं निकाह कोन्ह कंदुसि। टे चयो त जेको यानी जे रोज़ो न रखिजे, खाइजे पीए, उन खां बहितर आहे त रोज़ो रखिजे। हाणे माना हुननि जी नीयतुनि में फ़र्क़ु कोन हो, हिननि सभिनी जी नीयतूं ॾाढियूं सुठियूं हुयूं, हुननि इबादत ई चाही थिए, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्तु नाराज़ थिया। छो त को माण्हू उन जी नीयत केतिरी बि सुठी हुजे, पर सिर्फ़ु नीयत जो सुठो हुअणु काफ़ी कोन्हे। माण्हू चवंदा आहिनि साईं असांजी नीयत ॾाढी सुठी आहे, तव्हांखे दिलि खोले ॾेखारियूं असां इख़लास वारा आहियूं, बिल्कुलु असां अलाह जी रज़ा जे लाइ पिया करियूं। भई अलाह जी रज़ा जे लाइ तव्हां बिल्कुलु करियो पिया, असांखे तव्हांजे इख़लास में शक कोन्हे, पर असुलु ॻाल्हि आहे त तरीक़ो कमु बि सही हुजे, तरीक़ो बि सही हुजे ऐं नीयत बि सही हुजे। जेकॾहिं नीयत सही आहे पर कमु सही कोन्हे, या कमु बि सही आहे पर उनजो तरीक़ो सही कोन्हे, त पोइ बि ग़लति आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो खपे। हिकिड़ी हदीस पाक में अचे थो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं बि का क़ौम का बिदअत ईजाद करे थी, यानी का दीन में नई ॻाल्हि कढे थी, त उन जहिड़ी हिकिड़ी सुन्नत उन्हनि मां हटाई वञे थी।
माना हिकिड़ी बिदत हुननि ईजाद कई त अलाह पाक हिकिड़ी सुनत खां हुननि खे महरूम कंदो। पोइ पाण फरमायो त हिकिड़ी बिदत खे सुनत खे जेको आहे अपनाइणु, मज़बूतीअ सां सुनत खे अपनाइणु, जेको तो बिदत खे अपनाइण खां बिदत घड़ण खां 1000 दर्जा वधीक बहितर। हाणे ॾिसो हिकिड़ो माण्हू आहे, उहो बैतुल ख़ला में दाख़िल थियण महिल ॾाओ पेर दाख़िल करे थो ऐं दुआ पढ़े थो, अल्लाहुम्मा इन्नी आऊज़ु बिका मिनल ख़ुबुस वल ख़बाइस। इहा हिकिड़ी सुन्नत आहे। हिन खे एॾो वॾो अजुर मिलंदो। पर जेकर हीउ बैतुल ख़ला जे दरवाज़े ते बीह ऐं इहो सम्झे त भई मूंखे वधीक सवाबु मिलंदो, ऐं क़ुर थो ख़तमु करियां, हाफ़िज़ आहे, हाणे शुरू थियो ऐं सॼो क़ुर पूरो कई, सॼो क़ुर पूरो करे दुआ कोन थो पढ़े, पर जेको थो उहो या इन अमल खे ही जेको थो भाई से सवाबु थो सम्झे त बैतुल ख़ला जे ॿाहिरि मूं क़ुर पढ़ियो आहे, इन ते मूंखे वधीक सवाबु मिलंदो, त हिन ते हिकिड़ी नेकी बि कान मिलंदी, छो त हिन पंहिंजे तरफ़ां कयो। जॾहिं त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो ई हो कोन्हे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो त दुआ पढ़ो, उहा नंढड़ी हिकिड़ी दुआ आहे ऐं ॾाओ पेर दाख़िल करियो। त जेको तरीक़ो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे, जे पहिरीं बि हदीस ॿुधाई त जेको माण्हू 3 कम करे उहो जन्नती आहे, हलाल खाए, सुन्नत ते अमल करे ऐं कंहिंखे तकलीफ़ न पहुचाए। हलाल खाए, सुन्नत ते अमल करे ऐं जेको तो कंहिंखे तकलीफ़ न पहुचाए। पाण नियत करियूं त जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नतूं आहिनि उन्हनि खे अपनायूं ऐं मज़बूतीअ सां उनखे ॼमी रहूं, ऐं जेका बि नई शइ असांजे साम्हूं अचे उहा ओसि ताईं न अपनायूं जेसि ताईं असां उलमा इकराम खां, मुफ़्ती हज़रात खां पुछूं, छो त उन सां छा थींदो, असांखे सवाबु त कोन मिलंदो, पर जेके असांजा सवाब लिखिया पिया न, जेके नेकियूं असां कयूं आहिनि, उन में बि तबाही अची वेंदी। अल्लाह रब्बुल आलमीन सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन।